अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशरो फिरोज जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। पेरा मेडिकल स्टाफ सिंध जे सीनियर अॻवाणन बशीर अहमद लाशारी, GM अबड़ो सैयद मोहम्मद अली शाह ऐं ॿियनि जे पाकिस्तान पेरा मेडिकल स्टाफ एसोसिएशन 2076 सिंध जे सदर खादम हुसैन मस्तोई सां मुलाक़ात। तंज़ीमी मामलात ते ख़यालनि जी ॾे वठि जल्द नई हिकमत अमली तहत सिंध जे पेरा मेडिकल स्टाफ जा समूरा मसइला हल करण ते इत्तिफ़ाक़ कयो वियो। उन मौक़े ते ज़िले सदर हाजी अशरफ कुरैशी, बशीर अहमद बुरड़ो, मंठार अली बुरड़ो ऐं ॿिया मौजूदु हुआ। उन मौक़े ते अॻवाणनि पेरा मेडिकल जी मौजूदा सूरतहाल ते गौर वीचार कयो ऐं चयो त तंज़ीम खे संजीदा माण्हुनि जी ज़रूरत आहे। जेकॾहिं इहा सूरतहाल फौरी तौर तब्दील कई वई त टाइम स्केल ऐं सर्विस स्ट्रक्चर वारा मुतालबा जल्द हल थी वेंदा। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।